अगुड़े इस्तरासी पुलिस सरदारी सियासी मामला छे सभी के बरसात मुतासिर की मदद की अपील करे थी। चइनि सूबन में बरसातन सबब मुल्क में हंगामी सूरत-हाल है। सियासत छे मुतासिर तरफ ध्यान ॾियणु घुर्जे। चइनि सूबन के ॿोन मुतासिर जूं नसूं असां ॾांहुं आहिनि। अगुड़े इस्तरासी पुलिस सरदारी सां सिंध के वज़ीरनि मुलाक़ात करे मुल्की सियासी सूरत-हाल ऐं बरसात मुतासिर बाबत ॻाल्हियूं कयूं। आरसी पुलिस सरदारी चयो त मुल्क में एक शख्स के इक़्तिदार जो नशो ॾींहों ॾींहुं चरो करे चुकियो आहे। फौज ऐं पीस पात अदिया जे और जज के भी खुलेआम धमकी ॾिनी वई। हीउ शख्स बार बार चवंदो आहे त मूंखे गिरफ़्तार करे ॾेखारियो। अदिया खे ॾिसणो पवंदो त छा उहो शख्स कानून खां मथां आहे। इस्लामाबाद पुलिस पार्लियामेंट लॉजिस में शहबाज गिल की रिहाइशगाह से छापो हणी मिलियल सामान की फॉरेंसिक जांच शुरू करे छॾी। पुलिस चवण आहे शहबाज गिल वटां अमेरिकी साक्सो पिस्टल ऐं सैटेलाइट फोन मिलियो आहे। शहबाज गिल पिस्टल जो लाइसेंस न ॾेई सघियो त मथस केस दाख़िल कयो वेंदो। गुज़िरियल राति इस्लामाबाद पुलिस शहबाज गिल की रिहाइशगाह से छापो हणी अमेरिकी साक्सो पिस्टल, रेड डायरी, सैटेलाइट फोन, पढ़ी करेंसी, मोबाइल फोन, 2 पासपोर्ट्स ऐं क्रेडिट कार्ड्स बरामद करे वरिता हुआ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ इन जे सरकारी दौरे ते कतर पहुंची पियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर के अमीर शेख तमीम मोहम्मद बिन सानी की दावत ते दौरो करे रहियो आहे। पढ़ी खातिर मौसर ॿिन्ही मुल्कनि विच में तवनाई बतरफ़े सहकार, वापारी ऐं सड़ककारी लाॻापा वधाइण ते ॻाल्हियूं कई वेंदियूं। वज़ीर आज़म फीफा वर्ल्ड कप की तैयारियुनि के हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। इतलात एंड ट्रांसपोर्ट खाते के सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारा हैदराबाद में यूसी मुसा खचाइण में इमदादी कैंपन जो दौरो। शर्जील मेमण मुतासिर कुटुंबन से मुलाकात करे मसला मालूम कया। हर मुमकिन मदद की खातरी। सूबाई वज़ीर शर्जील मेमण लाॻापियल ऑफिसरनि के मुतासिर के खाधो ऐं ॿियूं सहूलियतूं फराहम करण की हिदायत करे छॾी। पाक फौज पारा सिंध समेत सॼे मुल्क के बरसात ऐं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवाइयूं जारी। ISPR चयो आहे त हैदराबाद, जामशोरो, सांगड़, बदी, नौशरो फिरोज ऐं ठटे में इमदादी टीमूं मौजूद आहिनि। कराची खां रवानो थियल 2 हेलीकॉप्टर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इमदादी कमनि में रुधल आहिनि। कोयटा, पशीन, किला सैफुल्ला, ज़ियारत चौक, गुरलाई ऐं नौशकी में भी इमदादी कार्रवाइयूं जारी। नसीराबाद, तस्बीला ऐं दुखी में रिलीफ दौरे मेडिकल कैंपूं क़ाइम। सिंध में बरसात ॾींहुं ॿोॾि सबब मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में 5 ॼणा फौत। चुल में बरसात दौरान गरजी भित किरण सबब हिकु औरत फौत। शहदादकोट के गोठ सराई जान मोहम्मद पट्टी में गरजी चिटकिरी पई। पंजाब रेंज जो सईद दिलदार अली शाह दब्जी फौत। कंडियारे में गोठ अब्दुलसलाम रेंज जो नौजवान अकबर शरद सिंह नाले में बुरी फौत। चक में 40 वरहनि की ज़मीरा ख़ातून गरजी चिटकिरण सबब फौत थी वई। बोस्तार वडा में बरसाती पानी में 3 ॾींहं खां गुम थी वियल नौजवान हथ न अची सघियो। टंडो मस्ती में गरजी चिटकिरण सबब नारी लाल खातून दब्जी फौत।
सिंध जे दर्द जो दरमान कयो बरसाती बोर्ड सबब तबाहकारियुनि जो सिलसिलो जारी मुतासिरनि जा अंज न घटिया लगातार बरसातनि सबब इमदादी कार्रवाइयूं बि सुस्त रफ़्तारी जो शिकार सूबे में ॾिठल घरनि आरो वेठल मुतासिरनि जूं आऊं ऐं दाहूं वांग दरियानि पहाड़नि ऐं मथाहीं वारे हंधनि ते मारवाड़ा खुलियल आसमान हेठि वेठल हर पासे दर्दनाक सूरत-ए-हाल घरनि में बीठी वियल गोॾे जॾहिं पाणी सबब सामान बि कढी न सघिया सिंधनि समूरी जमा पूंजी लुड़ी वई। सिंध बलूचिस्तानी पंजाब में तेज बरसात जो इम्कान मुल्तान डीजी खां गाजिनपुर तोनसा में बरसात जो इम्कान हैदराबाद सख लाड़काणो बदी में ठटे में ज़ोरदार बरसात थींदी कराची में कक सुभाणे खां गजगोड़ सां वसंदा। मुल्क में बिरोबीहन इंटरनेट सर्विस मुतासिर इस्लामाबाद रावलपिंडी ऐं लाहौर में शहरी परेशान PTCL तर्जुमान चयो सवणाइत केबल फाइबर केबल कटजण सबब सर्विस मुतासिर थी आहे। पेरू मलबे जो कारकल्टी ट्रेनों जवान हयात दुनिया वेठा दिलशाद का मोटिंदे सुल्तानाबाद लग हादसे में राजेश कुमार मेघवाड़ की लाश में धर्मोमल मेघवाड़ पहुंच गया। Hey, look out the window. Welcome to my party, guys. Man, you gotta drive, you gotta drive! Drive! Ted, they've got guns. You shouldn't be out here. What are you doing? Stop! I've got to get my girls out of here. I need you to trust me right now. आई हॉलीवुड जी सस्पेंस सां भरपूर फिल्म 20 जो बॉक्स ऑफिस ते धाको हिकु हफ़्ते में 2.5 अरब रुपयनि जो बिज़नेस करे वरितो।